सब्सक्राइब कयो मुझे चैनल के बेल आइकन वाले ऑप्शन के क्लिक कयो जी हर ईंदड़ वीडियो जो नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया गुलाम शबीर कलोड़ो है। तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो मनपसंद यूट्यूब चैनल शबीर के टीवी। तो दोस्तों अॼु कोई वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं त एंड्रॉइड स्मार्टफोन जे हैंग थियण जा सबब कहिड़ा आहिनि। त दोस्तों वीडियो मुकमिल ॾिसिजो जीअं तव्हांखे सेटअप बाय सेटअप सम्झाए सघूं त तव्हां पंहिंजे मोबाइल खे हैंग थियण खां कीअं बचाए सघो था। उनजे सेटिंग जे लाइ असांखे सभ खां पहिरियां मोबाइल जी सेटिंग में वञिणो पवंदो। उन खां पहिरियां तव्हांखे ॿुधाईंदासीं त मेन सबब कहिड़ा आहिनि। हिकु त असांजी जेको आहे सो मोबाइल जी मेमोरी जेका हूंदी आहे इंटरनेशनल मेमोरी, उन में घणो कुझु रखियलु हूंदो आहे, जीअं वीडियोज़ थी विया, फ़ोटोज़ थी विया, या वरी जेको आहे सो ऑडियो म्यूज़िक थी वई, या एप्लीकेशन या गेम्स। ये घणा सबब आहिनि। इन खे सॉल्यूशन हल करण जे लाइ असां तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन वीडियो में। त दोस्तों वीडियो मुकमिल ॾिसिजो जीअं तव्हांखे सेटअप बाय सेटअप सम्झाए सघूं। त इन लाइ असांखे सभ खां पहिरियां मोबाइल जी सेटिंग में अचिणो पवंदो। उन खां पोइ अबाउट डिवाइस में अचिणो पवंदो, हेठि लास्ट में हूंदो। उन खां पोइ हिते बिल्ड नंबर लिखियलु हूंदो, बिल्ड नंबर। इन खे तव्हां 2-3 दफ़ा ऑन कंदव त तव्हांजो पोइ हिते बैक ईंदव त डेवलपर ओपन्स इहो ऑप्शन तव्हांजे मोबाइल में अची वेंदो। उन खां बाद में एप्लीकेशन में अची करे एप्लीकेशन मैनेजर में ईंदो तव्हांखे। हिते डाउनलोड SD कार्ड रनिंग ऐं हिते ऑल सॉफ्टवेयर्स लिखियो पियो आहे। हिन खे तव्हांखे मूव करणा पवंदा सॉफ्टवेयर। पंहिंजे मोबाइल फोन में मेमोरी कार्ड में तव्हांखे हिते मूव करणा पवंदा। हिते जीअं लेक्सी ऑडियो एडिटर आहे, हिनखे असां हिनखे ओपन कंदव त हिते मूव टू SD कार्ड लिखियलु हूंदो। हिते असांखे मूव करणो पवंदो एप्लीकेशन। हिनखे हीअ जेको आहे सो तव्हांजे फ़ोन मेमोरीअ में रखियलु हूंदी, हिनखे असां मूव कंदासीं पंहिंजे जेको आहे सो SD कार्ड में। हीअ एप्लीकेशन मूव थी रही आहे ऐं असां ॿी एप्लीकेशन में अची रहिया आहियूं, मैक्स ऑडियो प्लेयर। हीअ बि मूव टू SD कार्ड। हिते तव्हां ओपन कंदव त हिते मूव टू SD कार्ड लिखियलु हूंदो। हुनखे क्लिक कंदव त तव्हांजी एप्लीकेशन जेको आहे न कार्ड में मूव थींदी ऐं तव्हांजी मोबाइल जी जेका इंटरनेशनल स्पेस आहे उनजी जॻह जेको आहे सो वधंदी वेंदी। ऐं हीअं तव्हां हर एप्लीकेशन तक़रीबन जेका तव्हांजे ऑल मैनेजर एप्लीकेशन में आहे तव्हांखे हिनखे मूव करणा पवंदा SD कार्ड में। उन खां बाद में जेको टियों सबब आहे असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। टियों सबब आहे जेको मैसेज हूंदो आहे असांॾे ईंदो आहे इनबॉक्स मैसेज तमामु घणा थी वेंदा आहिनि। उहे असांखे डिलीट करणा पवंदा। हे ॾिसो एतिरा तमामु घणा मैसेज आहिनि असां वटि। हे असां डिलीट कंदासीं त असांजे मोबाइल जी जेका सो न स्पेस जॻह वधंदी ऐं असांजी जेको आहे सो मोबाइल हैंग थियण खां बचंदी। इहे मेन सबब आहिनि। त उमेदु आहे त तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हूंदो। त दोस्तों इंशाअल्लाह मोकिलाणी कोन्हे, मिलूं था ईंदड़ बहितरीन वीडियो ताईं। त सदाईं गॾु सिंध सलामत साथ सलामत।